दोस्तों नमस्कार, जय झूलेलाल। दोस्तों मां कुमार गंछाणी हिकु एक्टर आहियां ऐं वरदान 2 सिंधी फिल्म में मां डायलॉग्स लिखिया आहिनि ऐं लच्छू काका जो हिकु रोल कयो आहे। दोस्तों वरदान 2 मूवी नरेश उधाणीअ जी डायरेक्ट कयल फिल्म आहे। नरेश उधाणी जूं जेके बि फिल्मूं आहिनि सभु सुपर डुपर हिट रहियूं आहिनि ऐं हिन साहिब जी इहा फिल्म बि हिंदुस्तान में धूम मचाए चुकी आहे। वरदान 2 हिकु स्टोरी आहे हिकु नारीअ जे बारे में, नारी सशक्तिकरण जे बारे में, नारी कीअं बकुल तारे थी पई उन जी हिकु सामाजिक स्टोरी आहे जंहिंमें रोमांटिसिज़म आहे, कॉमेडी आहे, सस्पेंस आहे, थ्रिल आहे। त हिन पिक्चर खे ॾिसी करे तव्हांखे लॻंदो, तव्हां हिन जा लोकेशन ॾिसंदा, हिन जा गाना ॾिसंदा, हिन फिल्म जो तव्हां म्यूज़िक ॾिसंदा, तव्हांखे लॻंदो तव्हां बॉलीवुड जी फिल्म ॾिसी रहिया आहियो। त हीअ फिल्म अची रही आहे तव्हांजे शहर में यानी धोराजी में तारीख़ 8 जनवरी 2023 ब्लू स्टार सिनेमा में मंझंदि जो 3:30 बजे धोराजीअ में। त तव्हां हिन आर्तवार जे ॾींहुं 8 तारीख़ 8 जनवरी 2023 संडे जे ॾींहुं ब्लू स्टार सिनेमा मंझंदि जो 3:30 बजे परिवार सां गॾु, पंहिंजे पाड़े वारनि सां गॾु, दोस्तनि यारनि सां गॾु अचो, हिन फिल्म खे माणियो ऐं सिंधियत खे अॻिते वधायो। जय झूलेलाल।